नाज़रीन असां ख़बर शेयर कंदासीं। सिंचाई निकिरा परिवसी जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर करीमाबाद अंडरपास जो पेड़ जो पत्थर रखी छॾियो। बिल्कुल नाज़रीन, ही अंडरपास 1 किलोमीटर डिघी आहे। उन जो टेंडर घणो अर्स अॻु थी चुको हो। कराची जे अंडरपास 1 साल अंदर मुकम्मल थी वेंदी, जंहिंसां लखें माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब बि मौजूदु आहे। आगाह कई पिया सिंध निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर करीमाबाद अंडरपास जो पीड़ जो पत्थर रखी छॾियो आहे। हीउ अंडरपास 1 किलोमीटर डिघी आहे। उन जो टेंडर घणो अरसो अॻु थी चुको। अंडरपास 1 साल अंदर मुकम्मल थी वेंदी, जंहिंसां लखें माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। अवांखे अपडेट कयो पिया सिंध निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर करीमाबाद अंडरपास जे पीड़ जो पत्थर रखी छॾियो आहे। ही अंडरपास 1 किलोमीटर डिघी आहे। इन जो टेंडर घणो अरसो अॻु ई थी चुको हो। अवांखे ॿुधायूं त अंडरपास 1 साल अंदर मुकम्मल थी वेंदी, जंहिंसां लखे माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब साणनि गॾु मौजूदु हो। आगाह की पिया नाज़रीन सिंध निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर करीमाबाद अंडरपास जो पीड़ जो पत्थर रखी छॾियो आहे। हीउ अंडरपास 1 किलोमीटर डिघी आहे। उन जो टेंडर घणो अरसो अॻु थी चुको हो। अंडरपास 1 साल अंदर मुकम्मल थी वेंदी, जंहिंसां लखें माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। दौरे दौरान वॾे वज़ीर सां गॾु मेयर कराची मुर्तज़ा वहाब बि मौजूदु हो। सिंध निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर करीमाबाद अंडरपास जे पेड़ जो पत्थर रखी छॾियो आहे। हीउ अंडरपास 1 किलोमीटर डिघी आहे। इन जो टेंडर घणो अरसो अॻु ई थी चुको हो। अवांखे ॿुधायूं पिया अंडरपास 1 साल अंदर मुकम्मल थी वेंदी, जंहिंसां लखे माण्हुनि खे फ़ाइदो थींदो।